ॿिए सुरीले रागी ॾांहुं हलूं था, छो त सिंध में जेके सुरीला रागी आहिनि उहे थींदा था वञनि नायाब इन जे करे जो सिंध में अॼुकल्ह बेसुरनि जो राज आहे। बेसुरा फनकार हुजनि, बेसुरा माण्हू हुजनि, बेसुरा सहाफ़ी, मतिलबु हर फील्ड में बेसुरनि जो थी वियो आहे राज। इन बेसुरनि जे शोर में, वॾे हुल हंगामे में जेके सुरीला फनकार आहिनि उन्हनि जो आवाज़ या उन्हनि जी धुन उहा वई आहे दॿिजी। हाणे ॻोल्हा करियूं था त अहिड़नि फनकारनि सां ईअं छो थियो आहे वक़्त ऐं हालतुनि मूजिबि, न त हू तमामु को वॾो अरसो बि न आहे, जस्ट इहे 10-20 साल अॻु में बि तमामु वॾे पैमाने ते ॿुधा वेंदा हूंदा जॾहिं इहा कैसेटुनि जो राज हूंदो हुयो। तॾहिं अॼु असां गज़ल जे तमामु ख़ूबसूरत रागी आशिक़ निज़ामाणी साहब सां मुलाक़ात कंदासीं। हलूं था, ॾिसूं था त आशिक़ निज़ामाणी साहब जेको आहे सो कहिड़े हाल में आहे, हुनजा कीअं हाल अहिवाल आहिनि, अञा ताईं मूसीक़ीअ सां चाह आहे या उहो चाह छॾे वियो आहे। अस्सलाम वालेकुम, ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे? आशिक़ साहब कहिड़े कमरे में वेठो आहे? 101 माना हिन पासे। इश्क साचा निगाह क्यों आए पाण खे तबाह क्यों। जी दोस्तों, आखिरकार आशिक़ निज़ामाणी साहब सां मुलाक़ात थी वई। आशिक़ निज़ामाणी साहब खे केरु न सुञाणे, कंहिं बि तारीफ़ जो मुहताज न आहे। हुन जा ॻायल ख़ासि करे आउं चवंदुसि गज़ल, हुनजी त तमामु वॾी हाक, जंहिं दौर में कैसेटूं निकिरंदियूं हुयूं, जंहिं दौर में जेको आहे सो हॉस्टलुनि ते नौजवाननि जा मेड़ा हूंदा हुआ, त उन वक़्तु आशिक़ निज़ामाणी जी जॾहिं बि कैसेट रिलीज़ थींदी त उहा हथो हथ विकामजी वेंदी। आशिक़ निज़ामाणी आहे त लाड़काणे जो, असांखे एड्रेस ॿुधाईं त मां होटल ते वेठो आहियां। त आशिक़ साहब इहो कीअं, तव्हां आहियो बि लाड़काणे जा, वरी लाड़काणे में तव्हां जो तव्हां होटल ते कमरे ते वेठो आहियां। निसार भाउ, तव्हांजी वॾी महिरबानी, ऐं तव्हां हीउ जेको प्रोग्राम अरेंज कयो ऐं मूंखे तव्हां लोकेट कयो ऐं मूंखे तव्हां फ़ोन करे ऐं हिकिड़ी जॻह ते मां हथीगू बि कयो। होटल ते रहण जो सबबु इहो हुयो मुंहिंजो त तक़रीबन निसार भाउ मुंहिंजो ॼाओ बि हिते आहियां ऐं जनम भूमि मुंहिंजी शहर लाड़काणो आहे ऐं आउं किथे बि रहां पर मुंहिंजे अखियुनि में ख़्वाब जेके आहिनि उहे लाड़काणे जी गलियुनि जा आहिनि। बिल्कुलु। सो पर ईअं थियो त मुंहिंजे घर जी जेका आहे न उहा तक़दुस जेको आहे न पियो माल कयो हुयो। 3-4 दफ़ा मुंहिंजे घर में चोरियूं थियूं, बल्कि 3 दफ़ा हिकु दफ़ो, हिकिड़े घर मां 4 दफ़ा, माना 4 दफ़ा थी माना। ऐं उहा चोरी बि एतिरे क़दुरु जो असां माना जॾहिं घरवारी असां घर में पातासीं त उहा राति असां हिकिड़ी थाली ऐं देगिड़ी घर मां न हुई जो असां कुझु पचाए खाऊं। सॼो सामान, सोन सामान जेको बि हो, सोलर प्लेटूं, थांव, त असां देगिड़ी प्लेट घुराए हिकिड़ी निसार भाउ हुई ऐं असां मानी कईसीं, माना इहा असांजी पोज़ीशन हुई। पोइ सोचियोसीं त न, हिते माना हिते रहणु जेको आहे न उहो सही कोन्हे ऐं सिंध समूरो पिरीअ जो पाछो। सो हिन जे करे कुदरत माना इहो मूंखे चवे थी त तूं हितां लॾ, ऐं पोइ मां उतां लॾियुमि ऐं हींअर हैदराबाद शिफ्ट थी वियो आहियां। हैदराबाद में माशाअल्लाह इज़त आबरू सां ज़िंदगी गुज़रे थी, कुझु गुज़री वई आहे ऐं कुझु बि गुज़री वेंदी। अच्छा, तव्हां शहर छॾियो आहे या राग बि छॾे विया आहियो? छो त हिन महिल बेसुरनि जो एतिरो हुजूम निकिरी पियो आहे सिंध में। हा बिल्कुलु, सुरीला रागी रमनि कोन था। ऐं हर माण्हूअ जी हिकिड़ी ख़्वाहिश इहा आहे त मां जल्दी झंप करे ऐं जेका शइ साम्हूं आहे इहा गेन करे वठां, गाॾी आहे, बंगलो आहे या शयूं जेके बि आहिनि। हाणे राग पैसनि कमाइण जी शइ न आहे, पहिरीं ॻाल्हि इहा सभु फ़नकार ॿुधी छॾियुनि मुंहिंजी ॻाल्हि। त राग जेको आहे न उहो पैसनि कमाइण जी शइ न आहे, पर हींअर पैसनि कमाइण जो उनखे ज़रियो बणायो वियो आहे। असां जा नौजवान जेके आहिनि, जेके हींअर घणो कमाइनि था पैसो या घणो शोहरत जेके चइजे त मिली वई आहे उन्हनि खे, त उन्हनि हिकिड़ो ग़लति नमूने सां उहा शोहरत जेका आहे न उहा हासिल कई आहे। ओके, माज़ीअ में जेकॾहिं वञूं, अॼु ॾींहं ताईं कहिड़ो तव्हांखे पंहिंजो ॻायल गज़ल जेको आहे, पॉपुलर त तमामु सुठा ऐं घणा हुआ, बल्कि आहिनि, कहिड़ो उहो आहे जंहिंखे झूंगारींदे तव्हांखे पाण में राहत महसूस मूंखे
इश्क सां छा निबाह कयो आहे। हूअं त ए चंड पीरे गांव पुछी मूं हा घणो आम पब्लिक में उहो वधीक मक़बूल आहे, हा या दर्द दिल जो वधी जो ईंदो ईंदो आहे, आहे या तुंहिंजी यादूं ही अकेला इलाही। ई, त ई काफ़ी। पर मूंखे जेको मज़ो ॾींदो आहे उहो तव्हांखे ॿुधायमि त जाफ़री साहब जो गज़ल आहे, त उहो घणो मज़ो मूंखे ॾींदो आहे उन सां। इश्क सां छा निबाह कयो आहे, इश्क सां छा निबाह कयो आहे, पाण खे ई तबाह कयो आहे, वाह पाण खे ई तबाह कयो आहे। तव्हांजे ॻाइण जी शुरूआत कीअं थी, कहिड़ी एज खां? अम्मा जी जेका लोली हूंदी हुई उहा त एॾी ख़ूबसूरत हूंदी जो जॾहिं मूंखे सम्झ आई त हूअ जॾहिं मूंखे लोली ॾींदी त आऊं ई झलींदो हुअमांसि त अमी लोली न ॾे छो त मूंखे तुंहिंजी लोली ते रोअण थो अचे मूंखे, छो त एॾो हुन में सुरूर हूंदो हो उनमें। वाह त उहे शयूं सभु मुंहिंजे इनरिक थियनि थियूं माण्हुनि जे हुन में हा, अचनि थियूं। अचनि पियूं। हा ऐं पोइ स्कूल में दाख़िल थियुसि दिनी मदरसा हाई स्कूल लाड़काणे में। उते मूंखे हिकिड़ो दोस्त मिली वियो, उनजो आवाज़ु सुठो, माना कॉम्बिनेशन थी वई हिकिड़ी। त पोइ उन स्कूल जे प्रोग्रामनि में हिसो वठंदे वठंदे जीअं कॉलेज पहुतुसि त उते साईं मोहम्मद हाशिम मेमण उन वक़्तु लाड़काणे जो DC हुयो, DC लॻंदो। हा त उहो ख़ासि महिमान हो। ऐं मूंखे उते प्रिंसिपल चयो त साईं तव्हां हिते लतीफ़ साईं जी वाई उनजे अॻियां पेश कयो। ओके। ऐं मूं लतीफ़ साईं जी वाई जो पेश कई त उन वक़्तु मूंखे उन 50-100 रुपया इनाम बि ॾिनो। ऐं मूंखे DC साहब हा अच्छा हा, ऐं हिकिड़ो रुमाल हुयो उनखे पंहिंजो, उहो बि मूंखे उन गिफ्ट कयो। उनखे एॾी वणी? उनखे वणी। अच्छा। ऐं पोइ ईअं थियो त मां उनजो थोराइतो आहियां हाशिम मेमण साहब जो, छो त जॾहिं बि विज़िटर ईंदा, अंग्रेज़ ईंदा त उहो मूंखे माना घुराए वठंदो ऐं मूंखे चवंदो साईं जेका तव्हां उहा वाई ॻाई आहे लतीफ़ साईं जी उहा ॿुधायो। उन वक़्तु तव्हां स्टूडेंट हुआ? स्टूडेंट हुयो, इंटर में पढ़ंदो हुउमि, फर्स्ट ईयर इंटर। ऐं इंटर जे शागिर्द खे हू फॉरेन डेलीगेट्स जेके आहिनि उन्हनि जे अॻियां घुराईंदो? हा। पोइ छा मां जॾहिं उहा वाई ॻाईंदो हुउमि हू उनखे अंग्रेज़ी में ट्रांसलेट करे उन्हनि खे ॿुधाईंदो वेंदो हो ऐं मां वेठो ॻाईंदो रहंदो हुउसि, मुंहिंजो ख़्यालु इन पासे ॾिनो हूंदो, पर हू उनखे ट्रांसलेट कंदो ऐं उन्हनि खे वेही सम्झाईंदो। ऐं अहिड़े नमूने सां मुंहिंजी जेके आहे न उहा ॻाइण जी शुरूआत थी वेंदी। वरी जॾहिं ॿाहिरि निकिरंदो हुउमि त हू DC माण्हू वरी 2-3 100 खीसे में बि विझी छॾींदो, वरी इहा बि माना ईअं टेक थी वेंदी ऐं माना शुरूआत ईअं कई। उहा वाई तव्हांखे यादि आहे छा? हा आहे त पुराणी ॻाल्हि पर थोरी जे करे तव्हां नंढड़े लाखूं दुख ॾिठा, नंढड़े लाखूं दुख ॾिठा हो, सूरन में अल्लाह, सूरन में सामाणी अल्लाह, ओ नहमा खान खटियाणी अल्लाह बोली ओ बोली मुझी बोली मुझी बांधियाणी अल्लाह, ओ नहम खान खटियाणी अल्लाह बोली मुझी। अच्छा, उन खां अॻिते जॾहिं प्रोफेशनल लाइफ में आयो
त सिलेक्शन शाइरी जी पाण करणु शुरू कई या दोस्तनि चयो त हे त मुंहिंजी ॻाए भला, कंहिं चयो हूंदो वरी थींदो आहे असां वटि, पर उन में बि तव्हां हिकिड़ी पंहिंजी लेवल रखी उनमें इहो ऐं उहो ज़मानो उहो हुयो जॾहिं मशहूरु थींदो हो फलाणो सऊदीअ में आहे उन राॻीअ खे कलाम चयो आहे त ॻाए, हा बिल्कुलु ऐं उहो एतिरा रियाल बि मोकिलिया अथई, उहो बि चवंदो हो पाण। ईअं ई हुयो। हा, त इन उहो उन महिल पॉपुलर ट्रेंड इहो हुयो, हा, पर तव्हां ट्रेक मुख़्तलिफ़ वरितो। मां उनमें छा हो त चवंदा आहिनि त जहिड़ो सोबत अहिड़ो असरु हा साईं, ईअं थींदो आहे। माना तव्हां जेकॾहिं नओं शहर हुजे, कंहिं मावाली खे चओ त बाबा हिन में तूं वञी नए शहर में पंहिंजो दोस्त ॻोल्ह त 5 मिंटनि में ॻोल्हे वेंदो, छो त पंहिंजे मिज़ाज जो माण्हू हुनखे ॻोल्हण में देरि ई न लॻंदी। त मुंहिंजो जेको मिज़ाज हुयो ॻोठाणो हो, सिंधू कप ते मुंहिंजो जनमु थियो, मुंहिंजो ॻोठु नवाबाद, मुंहिंजो दरिया जे किनारे ते, माउ जी लोली मुंहिंजे संद संद में समायल, माना असलियत हिकिड़ी शइ हुई। ऐं मूंखे जेको दोस्तनि जो ग्रुप मिलियो उहो बि उहो माना पढ़ियो लिखियो, उहे बि निजो आहे, निज माण्हू, माण्हू हूंदा आहिनि न उहे। उन्हनि चयो त साईं तव्हां हीअं कयो त लोक तलाउ वारो पियो थो वहे, ऐं आम आहे उहो आम अथव, हले थो पियो, तूं उभो हो भाउ, तूं यार हीअं कर त नई का शइ माना आण, ऐं जिदत में हुजे का नई शइ हुजे, हीअं त साईं ॿुधी ॿुधी असां ठीकु कयूं। ऐं पोइ उन्हनि मुंहिंजी सिलेक्शन करण में मदद बि कई, जंहिंमें उस्ताद बुखारी खे मूं एड कयो, लतीफ़ साईं खे एड कयो, उनखां पोइ मूं उन में तबसुम साहिब खे एड कयो, ऐं अयाज़ गुल, साईं अयूब गाद, साईं जवाद जाफ़री, साईं सईद मेमुण, ऐं साईं सरकच सिंधी, साईं इते जेके माण्हू हुया, त मूं उन्हनि खे जॾहिं पढ़ियो त मूं चयो त यार हीअ त आम जेकी सतही शयुनि खां त बाबा कारा कपिड़ा पाए हाणे ॻाढ़ा कपिड़ा लाहे, हाणे हे पाए, हाणे कारो वॻो, हाणे ॻाढ़ो वॻो, यार हिन खां ही त मैसेजिंग आहे, हिन जे कलाम में त मैसेजिंग आहे। ऐं जेका मां कन्वे कंदुमि, ऐं राॻीअ जो कमु बि इहो आहे हिकिड़ो एज़ ए मैसेंजर, माना का सुठी शइ के माण्हू ताईं मुंतकिल करे, पोइ उनजे करे उन ज़माने में इहो चंद्रप्रिया खां पुछी उन ज़माने में ऐं एतिराज़ बि थियो इन ते, रेडियो ते मूं इहो पहिरियों दफ़ो रिकॉर्ड कयो। जीअं आनेर वियो नशर थियो त हुन में मूं लफ़्ज़ यूज़ कयो त चंद्रप्रिया खे आओ पुछी छा तोखे निंड बि ईंदी आहे, जीअं ॾींहुं रुठी हुअ मूंखां तंहिं ॾींहं खां दिलड़ी मांदी आहे। ठीकु, माण्हुनि चयो साईं वल्गर क़िस्म जो माण्हू इहो तव्हां रेडियो ते नशर था कयो, ईंदी आहे चयो साईं, इहो त चवे हा ईंदो आहे। उन वक़्तु शौकत ख़ासकली प्रोड्यूसर हुयो, उन इहो रिकॉर्डिंग कई ऐं लाइव प्रोग्राम हलंदा अॻे। ऐं मां जॾहिं वरी ख़ैरपुर वियुसि हुते ॿुधायो त साईं ही अहिड़े क़िस्म जा ख़त आया आहिनि, ख़त हूंदा अॻे, पर उन में घणो सवाल जेको ठाहियो वियो आहे त रोअंदी आहे छो चयो साईं, या मिसाल ॻाल्हि मूं हुननि खे चयोमांसि यार मूं चयो मां मुआशिरे में बिगाड़ न आंदो आहे, मुआशिरो सही पियो हले, बिगाड़ अची अच्छा उन वक़्तु एतिराज़ थिया। अच्छा थियो बि पहिरियों भेरो ख़ैरपुर रेडियो स्टेशन तां नशर थियो है रेडियो ऐ चंद्रप्रिया खां आओ पुछे छा तोखे निंड बि ईंदी आहे, जंहिं ॾींहुं रुठी हुआ मूंखां तंहिं ॾींहं खां दिलड़ी मांदी आहे, ऐं चंद्रप्रिया खां आओ पुछे। आशिक़ साईं तमामु ज़बरदस्त तव्हां सां ॻाल्हि ॿोल रही, ऐं इहो ॼाणी ख़ुशी थी त मौसीक़ीअ मां तव्हां मायूस न थिया हो। मौसीक़ी मायूसी खे ख़तमु करण जी शइ आहे, छो त मौसीक़ी प्यार जो नालो आहे। ऐं तव्हांखे ॿुधाए छॾियां त हिन प्यार जे करे ई त हीअ धरती बीठी आहे। प्यार माना कशिश, ज़बरदस्त छिक पाण ॾे मुतवजह करणु, ऐं कशिश शकिल खे असां पढ़ियो आहे, हीअ धरती प्यार ते ई बीठी आहे, ऐं जंहिं प्यार फना थी वेंदो उन ॾींहुं धरती फना थी वेंदी। उन करे जारी रहंदो, जारी रहंदो, नयूं धुनूं ॿुधंदा रहंदासीं, नयूं शयूं ही जीअं पोइ
मुझे लगा वरी ज़बरदस्त लख कुर्ब तव्हांजा वॾी महिरबानी तव्हां सां मुलाक़ात करे ख़ुशी थी सदाईं गॾु उस्ताद सां मुलाक़ात असां कई ऐं उस्ताद आशिक़ निज़ामाणी साहब तमामु बहितरीन जेको गुफ़्तगू सां गॾु आलाप ॾिना ऐं इहा ई असांखे बि उमेदु हुई त मायूस न थियो हूंदो ऐं हू पाण बि ॿुधाए पियो मायूस मां अञा न थियो आहियां मौसीक़ी मां छो त मौसीक़ी चंद्र प्रिय खां पुछी